ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 8/1/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार कॾहिं बि मिथ्या अहंकार में न अचो। हिन रथ जो बि पूरो पूरो रिगार्ड रखो। प्रश्न, तव्हां ॿारनि में पद्मा पदम भाग्यशाली केरु आहे ऐं दुर्भाग्यशाली केरु आहे? उत्तर आहे, जंहिंजी चलन देवता आहिनि जहिड़ी आहे, जो सभिनि खे सुख ॾींदा आहिनि, उहा पद्मा पदम भाग्यशाली आहिनि। ऐं जो फेल थी वेंदा आहिनि उन्हनि खे चईंदासीं दुर्भाग्यशाली। केरु कोई महान दुर्भाग्यशाली ठही वेंदो आहे। उहे सभिनि खे दुख ॾींदा रहंदा आहिनि, सुख ॾियणु ॼाणंदा ई न आहिनि। बाबा चईंदा आहिनि, ॿार पंहिंजी सुठी रीति संभाल करो, सभिनि खे सुख ॾियो, लाइक़ु ठाहियो। ओम शांति। रूहानी बाप भी रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। तव्हां हिन पाठशाला में वेठा आहियो, कोई दर्जो कोई वेठा आहियो, ऊच दर्जो पाईंदा आहियो। तव्हां हिन पाठशाला में वेठा आहियो, ऊच दर्जो पाईंदा आहियो। दिलि में सम्झंदा आहियो असां ॾाढा ऊच ते ऊच स्वर्ग जो पद पाईंदासीं। अहिड़े ॿारनि खे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। अगरि सभिनि खे निश्चय आहे त सभु हिकु जीअं त थी न सघनि। अगरि सभिनि खे निश्चय आहे त सभु हिकु जहिड़ा त थी न सघनि। फर्स्ट खां लास्ट नंबर ताईं त थींदा ई आहिनि। पेपर्स में बि फर्स्ट खां लास्ट नंबर ताईं हूंदा आहिनि न। कोई फेल बि थींदा आहिनि त कोई पास बि थींदा वेंदा आहिनि। त हर हिकु पंहिंजी दिलि खां पुछे, बाबा जो असांखे एतिरो ऊच ठाहींदा आहिनि, मां केसि ताईं लाइक़ु ठहियो आहे? फलाने खां सुठो आहे या घटि आहे? हिन इहा पढ़ाई आहे न, ॾिसण में बि ईंदो आहे। जो कोई सब्जेक्ट में कमज़ोर थींदा आहिनि त हेठि हली वेंदा आहिनि। भल मॉनिटर हूंदो आहे त बि कोई सब्जेक्ट में कम थींदा आहिनि त हेठि हली वेंदा आहिनि। वेलो ई कोई स्कॉलरशिप वठंदो आहे। इहे बि स्कूल आहे न, तव्हां ॼाणंदा आहियो असां सभु पढ़ूं था। इन में पहिरीं ॻाल्हि आहे पवित्रता जी। बाबा खे सॾु बि कंदा आहिनि, बाबा असांखे अची करे पवित्र ठाहियो। अगरि क्रिमिनल आहे, कमु कंदी हूंदी त ख़ुदि फील कंदा हूंदा। बाबा खे लिखंदा बि आहिनि, बाबा असां हिन सब्जेक्ट में घटि आहियूं। स्टूडेंट जी बुद्धि में इहो ज़रूरु रहंदो आहे न, असां फलानी सब्जेक्ट में ॾाढा घटि आहियूं। कोई ईअं बि सम्झंदा आहिनि असां फेल थींदासीं। इन में पहिरियों नंबर जी सब्जेक्ट आहे पवित्रता जी। ॾाढा लिखंदा आहिनि, बाबा असां हार खाई त हुननि खे छा चईंदासीं? उन्हनि जी दिलि सम्झंदी हूंदी, हाणे मां चढ़ी न सघंदमि। तव्हां पवित्र दुनिया स्थापना कंदा आहियो न, तव्हांजी एम ऑब्जेक्ट ई आहे। बाबा चईंदा आहिनि, हे ॿार मामिकम यादि करो ऐं पवित्र ठहो त हिन लक्ष्मी नारायण जी घराने में वञी सघंदा। टीचर त सम्झंदा हूंदा न, इहा एतिरो ऊच पद पाए सघंदा व न। उहा सुप्रीम टीचर आहे न। ये दादा भी स्कूल में त पढ़ियो हूंदो न। कोई छोकिरा भी अहिड़ा ख़राबु कमु कंदा आहिनि जो आख़िर मास्टर खे सज़ा ॾियणी पवंदी आहे। अॻियां ॾाढो ज़ोर सां सज़ा ॾींदा हुया, हाणे सज़ा आदि घटि थी वई आहे त स्टूडेंट्स ॿियो ई जास्ती बिगड़ंदा रहंदा आहिनि। अॼुकल्ह स्टूडेंट केतिरो हंगामो कंदा आहिनि। स्टूडेंट खे न्यू ब्लड चईंदा आहिनि, उहो ॾिसो छा कंदा आहिनि। आग लॻाए ॾींदा आहिनि, पंहिंजी जवानी ॾेखारींदा आहिनि। इहा आहे ई आसरी दुनिया। जवान
जवान लड़का बि ॿार बि ॾाढा ख़राब थी वेंदा आहिनि। उन्हनि जी अखि ॾाढी क्रिमिनल हूंदी आहे। ॾिसण में त वॾा सुठा ईंदा आहिनि। जीअं चइबो आहे न, ईश्वर जो अंत न पाइबो आहे, ईअं ई उन्हनि जो बि अंत न पाए सघंदा आहियूं कि इहे कंहिं प्रकार जो मनुष्य आहे। हाँ, ज्ञान जी बुद्धि सां पता पई सघंदो आहे इहे कीअं पढ़ंदो आहे, इन्हनि जी एक्टिविटी कहिड़ी आहे। कोई त ॻाल्हि कंदे ई आहिनि जीअं त मुख सां फूल निकिरंदा आहिनि, कोई त हीअं ॻाल्हि कंदा आहिनि जीअं पथर निकिरंदा आहिनि। ॾिसण में ॾाढा सुठा आहिनि, पॉइंट्स आदि बि लिखंदा आहिनि, परंतु आहिनि पथर बुद्धि, है न। ॿाहिरनि जो शो ॾाढो आहे, ॾिसण में ॾाढा सुठा हूंदा आहिनि, पॉइंट्स आदि बि लिखंदा आहिनि, परंतु आहिनि पथर बुद्धि। ॿाहिरां जो शो ॾाढो रहंदो आहे। बाबा हितां जी ॻाल्हि था करनि। माया ॾाढी दुस्तर आहे, इन करे गायन आहे न, आश्चर्यवत सुनंती पंहिंजी की शिव बाबा जी संतान कहलवाइनि थी और उन ॿियनि खे बि सुनावनि थी, कथनि थी, पोइ भागनि थी, अर्थात ट्रेटर ठही वेंदा आहिनि। ईअं न होशियार ट्रेटर न ठहींदा आहिनि, सुठा होशियार बि ट्रेटर ठही वेंदा आहिनि। हुन सेना में बि ईअं हूंदा आहिनि, एरोप्लेन सहित ई ॿिए देश में हली वेंदा आहिनि। हिते बि हीअं थींदो आहे। स्थापना में ॾाढी वॾी महिनत लॻंदी आहे, ॿारनि खे बि पढ़ाई में महिनत आहे, टीचर खे बि पढ़ाइण में महिनत थींदी आहे। ॾिसबो आहे इहे सभिनि खे डिस्टर्ब कंदा आहिनि, पढ़ंदा न आहिनि त स्कूल में हंट लॻाईंदा आहिनि। इहे त पाप आहे। बाप कुझु बि न कंदा आहिनि, बाप वटि अहिड़ो कानून न आहे मारण जो। हिते त बिल्कुलु शांति रहणो हूंदो आहे। बाबा त सुखदाता आहे न, प्यार जो सागर आहे, त ॿारनि जी चलन बि अहिड़ी हुजणी खपे न जीअं देवताऊं हूंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बाबा सदैव चईंदा आहिनि तव्हां पद्मा पदम भाग्यशाली आहियो, है न, परंतु पद्मा पदम दुर्भाग्यशाली बि ठहींदा आहिनि। जो फेल थी वेंदा आहिनि न उन्हनि खे दुर्भाग्यशाली चइबो आहे। बाबा ॼाणंदा आहिनि अंत ताईं ईअं थींदो रहंदो, कोई न कोई महान दुर्भाग्यशाली बि ज़रूरु ठहींदा। चलन अहिड़ी हूंदी आहे, सम्झिबो आहे इहे ठहरी न सघंदा, एतिरो ऊच ठहिण जे लाइक़ु न ठहींदा। सभिनि खे दुख ॾींदा रहंदा आहिनि, सुख ॾियणु ॼाणंदा ई न आहिनि, त उन्हनि जी हालति छा थींदी। बाबा सदैव चईंदा आहिनि ॿार पंहिंजी सुठी रीति संभाल करो, इहे बि ड्रामा अनुसार थियणो ई आहे, है न। मतिलबु महान दुर्भाग्यशाली सौभाग्यशाली इहे बि थियणो ई आहे। ॿियो ई लोहे खां बि बदतर थी वेंदा आहिनि, सो बि सुठा कॾहिं चिठी बि न लिखंदा आहिनि। वीचारनि जो छा हाल थींदो, वीचारनि जो छा हाल थींदो। बाबा चवनि था, बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां सर्व जो कल्याण करणु। अॼु सर्व जी सदगति कंदो आहे, कल्ह पोइ दुर्गति थी वेंदी आहे। तव्हां चईंदा आहियो असां कल्ह विश्व जा मालिक हुआसीं, अॼु असां ग़ुलाम थी विया आहियूं। हाणे सॼो झाड़ तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे। इहे वंडरफुल झाड़ आहे न, मनुष्यनि खे इहे बि पतो न आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कल्प माना पूरो 5000 वर्ष जो एक्यूरेट झाड़, हिकु सेकेंड जो बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। हिन बेहद जे झाड़ जी तव्हां ॿारनि खे हाणे नॉलेज मिले थी। नॉलेज ॾियण वारो केरु? बाबा वृक्षपति। बीज केतिरो नंढो हूंदो आहे, उन्हनि खां फल ॾिसो केतिरो वॾो निकिरंदो आहे न। इहे पोइ इहा आहे वंडरफुल झाड़ आहे, इन्हनि जो बीज ॾाढो नंढो हूंदो आहे। आत्मा केतिरी नंढी आहे, बाबा बि ॾाढा नंढा आहिनि, इन अखियुनि सां ॾिसी बि न सघंदा आहियूं। पर विवेकानंद बतलाईंदा आहिनि उन्हनि काथे उन्हनि चयो ज्योति उन मां निकिरी मूं में समाइजी वई।
ईअं कोई ज्योति निकिरी कंहिंमें समाइजंदी न आहे। छा निकितो इहे सम्झंदा न आहिनि। ईअं साक्षात्कार त ॾाढा थींदा आहिनि, परंतु उहो माण्हू मान ॾींदा आहिनि, है न। ईअं साक्षात्कार त ॾाढा थींदा आहिनि की हुतां निकिरी काॾे वियो। ईअं साक्षात्कार त ॾाढा थींदा आहिनि, परंतु उहो माण्हू मान ॾींदा आहिनि, पोइ महिमा बि लिखंदा आहिनि। भगवान वाचे कोई बि मनुष्य जी महिमा आहे न। महिमा भगवान वाचे कोई बि मनुष्य जी महिमा न आहे। महिमा आहे त सिर्फ़ु देवताउनि जी। ऐं जो अहिड़ो देवता ठाहिण वारो आहे उन शिव बाबा जी। बाबा काड ॾाढा सुठा ठाराया अथई। जयंती मल्हाइण हुजे त हिकु शिव बाबा जी मल्हायो। इन लक्ष्मी नारायण खे बि अहिड़ो ठाहिण वारो शिव बाबा आहे। बसि हिक जी महिमा आहे। हुन हिक खे ई यादि करो। इहे ख़ुदि चईंदा आहिनि। ऊच ते ऊच ठहिणो हूंदो आहे पोइ हेठि बि उतरंदो आहियां। इहे कंहिंजी ऊच ते ऊच ठहींदा आहिनि पोइ हेठि बि उतरंदा आहिनि। इहे कंहिंखे पतो न आहे। ऊच ते ऊच लक्ष्मी नारायण ई पोइ 84 जन्मनि खां पोइ हेठि उतरंदा आहिनि। तत्वम तव्हां ई विश्व जा मालिक हुयो, पोइ छा ठही विया। सत्युग में केरु हुयो? तव्हां ई सभु हुयो। नंबरवार पुरुषार्थ अनुसार राजा रानी बि हुया, सूर्यवंशी चंद्रवंशी डिनाइस्टी जा बि हुया। बाबा केतिरो राजा रानी बि हुया, सूर्यवंशी चंद्रवंशी डिनाइस्टी जा बि हुया। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। हिन सृष्टि चक्कर जो ज्ञान तव्हां ॿारनि जी बुद्धि में हलंदे फिरंदे रहणो खपे, है न। हिन सृष्टि चक्कर जो ज्ञान तव्हां ॿारनि जी बुद्धि में हलंदे फिरंदे रहणो खपे। तव्हां चैतन्य लाइट हाउस आहियो। तव्हां चैतन्य लाइट हाउस आहियो। सॼी पढ़ाई बुद्धि में रहणी खपे, परंतु उहा अवस्था न आई न आहे, थियणी आहे। जो पास विद ऑनर्स थींदा उन्हनि जी अवस्था थींदी। हलंदे फिरंदे बुद्धि में सॼो ज्ञान हूंदो। लाइट हाउस जीअं हलंदा, सॼो ज्ञान बुद्धि में हूंदो। बाबा जे लाडले लवली ॿार बि त तॾहिं कहलाईंदा न, है न। बाबा जा लाडला लवली ॿार बि त तॾहिं कहलाईंदा। अहिड़े ॿारनि ते बाबा स्वर्ग जी राजाई क़ुर्बान करे ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि मां राजाई न कंदो आहियां, तव्हांखे ॾींदो आहियां। इन्हनि खे निष्काम सेवा चइबी आहे न। ॿार ॼाणंदा आहिनि बाबा असांखे सिर जे मथां चढ़ाईंदा आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि बाबा असांखे सिर जे मथां चढ़ाईंदा आहिनि, सिर जे मथां चढ़ाईंदा आहिनि। त अहिड़े बाप खे केतिरो यादि करणो खपे। इहे बि ड्रामा ठहियलु आहे न। बाप संगम ते अची करे सभिनि खे सदगति ॾींदा आहिनि, है न। बाप संगम ते अची करे सभिनि खे सदगति ॾींदा आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार सभिनि जी सदगति कंदा आहिनि। नंबर 1 हाईएस्ट बिल्कुलु पवित्र, पोइ नंबर लास्ट बिल्कुलु अपवित्र थी विया। यादि प्यार त बाबा सभिनि खे ॾींदा आहिनि। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। कॾहिं बि मिथ्या अहंकार न अचिणो खपे। बाबा चईंदा आहिनि ख़बरदार रहणो आहे, रथ जो बि रिगार्ड रखिणो आहे। इन्हनि द्वारा ई त बाबा ॿुधाईंदा आहिनि न। इन्हनि त कॾहिं ॻाल्हि न खाधी, सभु प्यारु कंदा हुया ब्रह्मा बाबा खे। हाणे त ॾिसो केतिरी ॻाल्हि खाईंदा रहंदा आहिनि। कई थिएटर ठही भागंती थी विया त पोइ उन्हनि जी गति छा थी वेंदी, फेल थी वेंदा। बाबा सम्झाईंदा आहिनि माया अहिड़ी आहे, इन करे ॾाढो ई ख़बरदारी रखंदा रहो, है न। माया कंहिंखे बि छॾंदी न आहे, सभु प्रकार जी आग लॻाए ॾींदी आहे। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजा सभु ॿार कामचिता ते चढ़ी कारा कोयला थी विया आहिनि। सभु त हिकु जहिड़ा न हूंदा न सभिनि जो हिकु जहिड़ो पार्ट आहे। इन्हनि जो नाम ई आहे वैशालय। केतिरी बार कामचिता ते चढ़िया हूंदा,
रावण केतिरो ज़बरदस्त आहे न। केतिरी बार काम चिता ते चढ़िया हूंदा। रावण केतिरो ज़बरदस्त आहे, बुद्धि खे ई पतित ठाहे छॾंदो। हिते अची करे बाबा सां शिक्षा वठण वारा बि ईअं ठही वेंदा आहिनि। बाप जी यादि बिग़ैर क्रिमिनल अखियूं कॾहिं बदिली न सघंदियूं। हिन करे सूरदास जी कहानी आहे न, आहे त ठहियल हिकु ॻाल्हि है न, आहे त ठहियल हिकु ॻाल्हि। बाबा चवनि था, आहे त ठहियल हिकु ॻाल्हि। मतिलबु कहानी जो ठाही आहे। दृष्टांत बि ॾींदा आहिनि। हाणे त ॿारनि खे ज्ञान जो टियों नेत्र मिलंदो आहे। अज्ञान माना अंधेरो। चईंदा आहिनि न, तव्हां त अंधा आहियो, अज्ञानी आहियो न। हाणे ज्ञान आहे गुप्त, हिन में कुझु ॻाल्हाइण जो न आहे। हिन में कुझु ॻाल्हाइण जो न आहे। हिकु सेकेंड में सॼो ज्ञान अची वेंदो आहे। सभिनि खां ईज़ी ज्ञान आहे। पोइ बि अंत ताईं माया जी परीक्षा हलंदी रहंदी। हिन समय त तूफ़ान जे विच में पका थी वेंदा, पोइ तूफ़ान ईंदा ई न, किरंदा ई न। पोइ तूफ़ान ईंदा ई न, किरंदा ई न। पोइ ॾिसणो आहे तव्हांजा झाड़ केतिरा वधंदो आहे। नामाचार त थियणो ई आहे न, झाड़ त वधणो ई आहे। झाड़ त वधणो ई आहे। थींदो थोरो विनाश थींदो, तॾहिं पोइ सभु ख़बरदार रहंदा। पोइ बाबा जी यादि में हिकु टक चटकी वेंदा। सम्झदा टाइम ॾाढो थोरो आहे। बाप त ॾाढो सुठो सम्झाईंदा आहिनि। आपस में ॾाढो प्यार सां हलो, अखियूं न ॾेखारियो। क्रोध जो भूत अचण सां शक्ल हिकदमि बदिली वेंदी आहे। तव्हांखे त अहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो शक्ल वारो ठहिणो आहे न। एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे, साक्षात्कार पिछाड़ी में थींदो। साक्षात्कार पिछाड़ी में थींदो आहे। सभु ट्रांसफर थी वेंदा। जीअं शुरू में साक्षात्कार थियो न, या अंत में बि ॾाढा पाठ हलंदा। तव्हां ॾाढो ख़ुशि रहंदा। मिरवा मौत मलुक जो शिकार। पिछाड़ी में ॾाढा सीन सिनैरी ॾिसणा आहिनि। तॾहिं त पोइ पछताईंदा बि न, असां ईअं छा कयूं, असां ईअं छा कयूं। पोइ उन्हनि जी सज़ा बि ॾाढी कड़ी मिलंदी आहे उन्हनि खे, है न। पिछाड़ी में ॾाढा सीन सिनैरी ॾिसंदव सभु, तॾहिं त पोइ पछताईंदा बि न, असां ईअं छा कयूं। पोइ उन्हनि जी सज़ा बि उन्हनि खे ॾाढी कड़ी मिलंदी। पोइ उन्हनि खे सज़ा बि ॾाढी कड़ी मिलंदी, जेका ईअं हाणे ग़फ़लत कंदा। न हिन करे जेतिरो हली सघंदा आहियो ओतिरो हलो। बाबा खे बि उन अनुसार चओ, बाबा जे कम में विघ्न न विझो। बाबा जे कम में विघ्न न विझणो खपे। तव्हां जेतिरो हली सघंदा आहियो, हिकु त बाबा सां ओतिरो ई प्रॉमिस करो। बाबा खे सचो सचो चाट ॾियो, ऐं बाबा जे कार्य में विघ्न न विझो, है न। बाबा एॾी मुश्किल सां, मतिलबु मुश्किल त छा, बाबा एॾे ॿारनि खे वठी ईंदा आहिनि, ऐं असां विघ्न विझी करे हीअं करूं त पोइ कमु ठीकु न थी, लेट थी वेंदो आहे न। लेट त ड्रामा अनुसार जॾहिं, पर त बि विघ्न चईंदा आहिनि न बाबा। बाबा चईंदा आहिनि सज़ायूं ॾाढी कड़ी मिलंदियूं। बाप अची करे पढ़ाईंदा आहिनि, उन्हनि जी बि इज़त न रखंदव त सज़ा मिलंदी न।
सभिनि सां कड़ी सज़ा उन्हनि खे मिलंदी जो विकार में वेंदा आहिनि या शिव बाबा जी ॾाढी ग्लानी कराइण जे निमित ठहींदा आहिनि। माया ॾाढी ज़बरदस्त आहे। स्थापना में छा छा थींदो आहे? तव्हां त हाणे देवता ठहींदा आहियो। सत्युग में असुर आदि हूंदा न आहिनि। ई संगम जी ई ॻाल्हि आहे। हिते विकारी मनुष्य केतिरा दुख ॾींदा आहिनि, है न। बच्चनि खे मारदा आहिनि। शादी ज़रूरु करो। स्त्री खे विकार जे लाइ केतिरो मारदा आहिनि, केतिरो सामनो कंदा आहिनि। केतिरो सामनो कंदा आहिनि। चईंदा आहिनि सन्यासी बि रही न सघिया, इहा पोइ केरु आहे। ज़रूरु पवित्र रही ॾेखारींदा आहिनि, अॻियां हली सम्झदा, पोइ सम्झदा बि ज़रूरु। सिवाइ पवित्रता जे देवता त ठही न सघंदा। तव्हां सम्झाईंदा आहियो असांखे एतिरी प्राप्ति थींदी आहे, तॾहिं त छॾियो आहे। भॻवान वच्चे काम जीते जगत जीत थींदो। अहिड़ो लक्ष्मी नारायण ठाहींदव त छो न पवित्र ठाहींदव, है न। पोइ माया बि ॾाढो पछाड़ंदी आहे। अहिड़ो लक्ष्मी नारायण ठाहींदासीं त छो न असां पवित्र रहंदासीं। परंतु माया बि ॾाढी पछाड़ंदी आहे। ऊची पढ़ाई आहे न, बाबा अची करे पढ़ाईंदा आहिनि। इहा सिमरन सुठी रीति ॿार कंदा न आहिनि त पोइ माया थप्पड़ लॻाए ॾींदी आहे, है न। ई सिमरन सुठी रीति ॿार कंदा न आहिनि कि बाबा केॾो ऊच पढ़ाए करे असांखे केॾो ऊच पद जी प्राप्ति था कराइनि। ई सिमरन न कंदा आहिनि त माया बि थप्पड़ लॻाए ॾींदी आहे। माया अवज्ञा बि ॾाढी कराईंदी आहे। पोइ उन्हनि जो छा हाल थींदो। माया अहिड़ो बेपरवाह ठाहे ॾींदी आहे, अहंकार में लाहे ॾींदी आहे कि ॻाल्हि न पुछो। नंबरवार राजधानी ठहींदी आहे त कोई कारण सां ठहींदी न। हाणे तव्हांखे पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर जो ज्ञान मिलंदो आहे त केतिरो सुठी रीति ध्यानु ॾियणो खपे, है न। हाणे तव्हांखे पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर जो सभु ज्ञान मिलंदो आहे त तव्हांखे केॾो सुठी रीति ध्यानु ॾियणो खपे। अहंकार आयो, इहे मरियो। माया हिकदमि वर्थ नॉट अ पेनी ठाहे ॾींदी। बाबा जी अवज्ञा थी त पोइ बाबा खे यादि बि न करे सघंदा। अगरि बाबा जी अवज्ञा थी त पोइ बाबा खे यादि बि न करे सघंदा। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, आपस में ॾाढो प्यार सां हलणो आहे। कॾहिं बि क्रोध में अची करे हिक ॿिए खे अख न ॾेखारियो। बाबा जी अवज्ञा न करणी आहे। बाबा जी अवज्ञा न करणी आहे। ॿियो आहे पास विद ऑनर्स थियण लाइ पढ़ाई बुद्धि में रखणी आहे। चैतन्य लाइट हाउस ठहिणो आहे। ॾींहुं राति बुद्धि में ज्ञान घुमंदो रहे। वरदाना ऑलमाइटी बाप जी अथॉरिटी सां हर कार्य खे सहज करण वारा सदा अटल निश्चय बुद्धि ठाहो। असां सभिनि खां श्रेष्ठ ऑलमाइटी बाप जी अथॉरिटी सां सभु कार्य करण वारा आहियूं। ये एतिरो अटल निश्चय हुजे जो कोई टाले ई न सघे कि असां बाबा जी अथॉरिटी सां सभु कार्य सहज करण वारा आहियूं। इन सां केतिरो बि कोई वॾो कार्य कंदे सहज अनुभव थींदो। जीअं अॼुकल्ह साइंस अहिड़ी मशीनरी तयारु कई अथई जो कोई बि प्रश्न जो उत्तर सहज मिली वेंदो। दिमाग़ हलाइण सां छुटिजी वेंदा। इहा ऑलमाइटी अथॉरिटी खे साम्हूं रखंदव त सभु प्रश्ननि जो उत्तर सहज ई मिली वेंदो आहे।
ऐं सहज मार्ग जी अनुभूति थींदी। स्लोगन आहे एकाग्रता जी शक्ति परवश स्थिति खे बि परिवर्तन करे सघंदी आहे। एकाग्रता जी शक्ति परवश स्थिति खे बि सहज परिवर्तन करे सघंदी आहे। अव्यक्त इशारो आहे ब्रह्मण जीवन जो मज़ो जीवन मुक्त स्थिति में आहे। ब्रह्मण जीवन जो मज़ो जीवन मुक्त स्थिति में आहे। न्यारो ठहिण अर्थात मुक्त ठहिण, न्यारो ठहिण अर्थात मुक्त ठहिण। संस्कार जे मथां बि झुकाव न हुजे। पंहिंजे पुराणे आसरी स्वभाव संस्कार सां बि न्यारा थी वञो, कीअं मुंहिंजा न आहिनि या अलाए कंहिंजा आहिनि। सभु कुझु बाबा खे ॾेई करे न्यारो थी वञो। छा करां, कीअं करां, करणु न चाहींदा आहियूं लेकिन थी वियो, इहे जीवन बंदि ठहिणो आहे। अगरि चाहींदा न हीअं त इहे थी वियो जीवन बंदि ठहिणु। इच्छा न आहे लेकिन सुठो लॻंदो आहे। शिक्षा ॾियणी हुई लेकिन क्रोध अची वियो, इहे जीवन बंदि जी स्थिति आहे। मतिलबु असां वैसे त इंसान अॼु सभु चवनि था की असां त अलॻि अलॻि रहंदासीं, असां कंहिंजे बंधन में न रही सघंदा आहियूं, लेकिन आत्मा इंसान ख़ुदि जी स्वभाव संस्कार सां केॾो बंधल आहे। चए थो मां गुस्सो नथो करणु चाहियां लेकिन अची थो वञे, मां हीअं न पियो करणु चाहियां लेकिन थी वियो। त इहे बंधन सां कॾहिं छुटंदव जॾहिं परमात्मा बाप खे यादि कंदव, तॾहिं आत्मा हिन सभु विकार बुराइनि जे बंधननि सां छुटी सघंदी। ब्रह्मण अर्थात जीवन मुक्त, है न, कॾहिं बि कंहिं बि बंधन में न बंधन। त सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, पंहिंजा सभु पुराणा स्वभाव संस्कार ॻाल्हियूं, अलाए हिकदमि स्वतंत्र रहो। कोई बि व्यर्थ संकल्प बि असांखे पंहिंजे बंधन में बंधी न सघे कि छा करां, बार बार उहे संकल्प था अचनि, न, हुन सां बि न्यारा थी वञो। अगरि उहो ईंदो रहे तव्हां ध्यानु ई न ॾियो था पंहिंजे कम में, जो संकल्प तव्हांखे करिणो उन ई संकल्प में बिज़ी रहो, है न। त हिन खे चइबो आहे कंप्लीट जीवन मुक्त स्थिति। व्यर्थ संकल्प, आसरी स्वभाव संस्कार, इन्हनि जे बंधन सां बि मुक्त, जीवन मुक्त। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।